बोज़दार वॾा जे सहाफ़िन जो गंबड़ जे सीनियर सहाफ़ी अजीब लाखो खे राणीपुर पुलिस पारां खंभे गुम करण बाद फुर जो कूड़ो केस दाख़िल करण ख़िलाफ़ प्रेस क्लब बोज़दार वॾा अॻियां सहाफ़ी सलीम रज़ा महर, सहाफ़ी ग़ुलाम नबी मल्हा, सहाफ़ी सिकंदर मल्हा, ईमान अली सोढड़ो, अली अब्बास बोज़दार, ख़ालिद सोढड़ो ऐं ॿियनि नाका चौक खां हथनि में प्ले कार्ड खणी रैली कढी प्रेस क्लब बोज़दार वॾा अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते मज़कूर अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गंबड़ जे हिक बाअसर ॾोहारिन असद शेख जे ख़िलाफ़ मीडिया ते आवाज़ उथारण ते राणीपुर पुलिस बाअसर ॾोहारिन जे पाटारीदार असद शेख जी वंगार वहंदे फुर जो कूड़ो केस दाख़िल कयो आहे। हुननि चयो त सहाफ़ी अजीब लाखे खे हिक साज़िश तहत कूड़ो फुर जो केस दाख़िल करे सुबुह सां अजीब खे वॉक कंदे राणीपुर पुलिस खंभे गुम कयो ऐं सहाफ़िन जे एहतिजाज बाद संदसि गिरफ़्तारी फुर जे कूड़े केस में ज़ाहिर कई वई, जेका आज़ाद सहाफ़त ते हिक कारोबार आहे। उन मौक़े ते हुननि IG सिंध, वज़ीर आला सिंध, DIG सखर ऐं SSP ख़ैरपुर खां नोटिस वठण ऐं गिरफ़्तार करे कूड़े केस में सहाफ़ी अजीब लाखो खे आज़ाद करण जो मुतालबो कयो त कूड़ो फुर जो केस ख़त्म कयो वञे।